जज़ाकल्ला ख़ैर। डॉक्टर साहब अॻियों सवाल है ॻोठ हनीफ़ नोड़ियो बदीन खां असांजे दोस्त फज़ल मुमताज़ नोड़ियो पुछियो आहे। संदन सवाल आहे त रमज़ान जा ॿिया रोज़ा छॾे सिर्फ़ु जुमे ऐं क़दर जो रोज़ो रखणु कीअं आहे? जेको सुवाल दोस्त कयो आहे इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। असां वटि के माण्हू रमज़ान जे पूरे महीने जे अंदरि सिर्फ़ु 4 जुमा उन्हनि जा रोज़ा रखंदा आहिनि ऐं 27 तारीख़ क़दर जो रोज़ो रखंदा आहिनि ऐं सम्झंदा आहिनि त असां हक़ अदा करे छॾियो। अहिड़ो माण्हू अल्लाह जे प्यारे पैगम्बर जो मुखालिफ़ आहे, दीन इस्लाम जो मुखालिफ़ आहे, क़ुरान सुन्नत जो मुखालिफ़ आहे। सभ खां पहिरीं हुन शरीयत साज़ी कई आहे। कंहिं तोखे हक़ ॾिनो जो 30 मज़ा तो 25 रोज़ा छॾे ॾिना ऐं 5 रोज़ा तुंहिंजे लाइ काफ़ी थी विया। इस्लाम त असांखे इहो ॿुधायो आहे बिना उज़र जे तव्हां हिकु रोज़ो छॾे नथा सघो। कंहिं तोखे हक़ ॾिनो जो 25 रोज़ा तो छॾिया आहिनि। अव्वल त तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अल्लाह जे प्यारे पैगम्बर ख़ासि जुमे जो रोज़ो रखण खां मने फ़रमाई। नफ़ली रोज़ो बि रखे थो न, ख़ासि जुमे जो कोन्हे रखणो। पाण सुगरा फ़रमाईंदा हिकु ॾींहुं अॻु में रखे या पोइ रखे, ख़मीस जुमो करे या जुमो छंछरु करे, जेकॾहिं नफ़ली रोज़ा आहिनि। फ़र्ज़ी जेके रोज़ा आहिनि उन मां त हिकिड़ो माफ़ कोन्हे, सभु रखणा आहिनि सवाइ शरई उज़र जे। ऐं सभ जा सभु रोज़ा अजर में बराबरि आहिनि, कंहिंमें फ़र्क़ु कोन्हे। ऐं ॾिसो जहालत असांजे मुआशिरे में, क़दर जो रोज़ो अल्लाह जा बाना कोन थींदो आहे, क़दर जी राति थींदी आहे। लैलतुल क़द्र किथे यौमुल क़द्र आहे क़ुरान हदीस जे अंदरि, क़दर जी राति थींदी आहे, ॾींहुं कोन थींदो आहे। तंहिंजे करे अहिड़ो माण्हू वॾो गुनाहगार आहे, बल्कि शरीयत सादी जो मुर्तकिब आहे। हुन पंहिंजे तरफ़ां के रोज़ा ख़ासि कया आहिनि, कंहिं उनखे हक़ ॾिनो। तंहिंजे करे बिना शरई उज़र जे हिकु रोज़ो तव्हां छॾे नथा सघो। यादि रखो इहो वॾो गुनाह आहे, गुनाह कबीरा आहे। अल्लाह ताला असांखे रमज़ान जा सभु रोज़ा ईमान ऐं एहतिसाब जी हालत में रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जज़ाकल्ला।